जंहिं में मुल्क जी कुंड कुड़छ मां हिंदू बिरादरी जे माण्हुनि शिरकत करे रूहानी सुकून माणियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे हुसूर बख्श मुगेरी। जैकबाबाद में हिंदू बिरादरी जे पेशवा स्वामी कृष्ण महाराज जे 89 वर्सी मल्हाए पई वञे। वर्सी में सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब समेत पूरे मुल्क मां हिंदू बिरादरी शरीक आहिनि। वर्सी जे तकरीब दौरान हर साल जियां हिन साल भी मंदिर जे इमारत खे सजायो वियो आहे। धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। ही जेकी वर्सी आहे सतगुरु शहनशाह पूज स्वामी कृष्णगिर साहिब जन जी आहे। 99 सालाना वर्सी आहे, जंहिंमें ॿाहिरों जा सिंध ऐं बलोचिस्तान जा माण्हू अची करे शिरकत कंदा आहिनि ऐं मन जी मुरादियूं जेके बि हूंदियूं आहिनि अची करे हिते पूरियूं कंदा आहिनि। हिते 3 ॾींहं लंगर प्रसाद हिते चालू हिते रहंदो आहे। सतगुरु शहनशाह स्वामी कृष्ण दातार जी 89वीं वर्सी आहे। ॾाढी धूमधाम सां थींदी आहे। ॿाहिरि जा अंदरि बलूचिस्तान जा सिंध जा ॿाहिरि जा महिमान ईंदा आहिनि। तमामु हुते पंहिंजो मन जी मुरादियूं पाए वेंदा आहिनि। हिते ॾिसो पाण था जेका बि ख़लक़त ॾिसो था पाण सॼी माल भरियल आहे, लेडीज़ चाहे जेंट्स जितां किथां जा प्रेमी ईंदा आहिनि। असां कलात खुशदार जाॾो करे असांजे स्वामी कृष्णगिर दातार जी 89 वर्सी साहिबु वॾे धाम धूम सां मल्हायूं था ऐं जंहिंमें सिंध बलोचिस्तान जा प्रेमी संत भगत सभु अची आनंद वठनि था और 3 ॾींहं नगर नियाद भंडारो हलंदो आहे। 12 महीने इहा वर्सी ईंदी आहे ऐं हिते असां प्यार प्रेम सां सॼी संगत ईंदी आहे। संगत नवां कपिड़ा ठाराईंदी ऐं हिते शेवा कंदी। पंहिंजो ॿार अंदरि जा सभु महिमान ईंदा आहिनि। असां 12 महीना ॾाढो इंतज़ारु कंदा आहियूं। ॾाढी सिक लॻंदी आहे असांखे। 3 ॾींहं ॾाढी मौज कंदा आहियूं। हिते ॾाढो मज़ो ईंदो आहे। घर सारे किथे वेही रहंदा आहियूं, नवां वॻा सुबाईंदा आहियूं, ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं असां, ॾाढो मज़ो ईंदो आहे। 18, 19, 20, 3 ॾींहं VIP धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। हिते ॾाढी असांखे ख़ुशी थींदी आहे। असां हिंदू पाण में वेही गॾु थी पाण में साल खां पोइ असां पाण सां गॾु थी। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हज़ूर भाई मुगेरी, धरती टीवी न्यूज़, जैकबाबाद।